ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिं में व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जो अध्याय 3 पढ़ियो, जंहिंमें पाण ॾिठो त भगवान जा 24 अवतार आहिनि ऐं पाण 10 अवतारनि जी लीला जो बयान कयो। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 3 अध्याय खे कंटिन्यू जारी था कयूं। 11हों अवतार कोरम कच्छों जो। जंहिं अवतार में भगवान मंदराचल पर्वत के पंहिंजी पुठीअ ते धारण कयो। 12हों अवतार धनवंतरी जो, जंहिं में भगवान वेद जो लोटो हथ में खणी समंदर खां ॿाहिरि निकितो। 13हों अवतार मोहिणी मूरत जो, जंहिं दैतन खे पंहिंजी खूबसूरतीअ ते मोहित करे अमृत जो लोटो उन्हनि खां वठी सभु अमृत देवताउनि खे पीआरियो। 14हों अवतार नृसिंह भगवान जो आहे, जंहिं हिरणाकश दैत खे मारे भगत प्रहलाद जी रक्षा कई। 15हों वामन अवतार, जंहिं में भगवान राजा बलीअ खां 3 कदम 3 पग ज़मीन दान में घुरनि था। दान वठण वारे खे हमेशा झुकी हलणो हूंदो आहे, उन करे भगवान पंहिंजो नंढो रूप धारण कयो। 16हों अवतार हंस जो, जंहिं संत कुमारनि खे ज्ञान उपदेश ॾेई उन्हनि जो हिठ बणियो। 17हों अवतार परशुराम जो। परशुराम जोश जो अवतार आहे। 18हों अवतार वेदव्यास जी जो ज्ञान अवतार आहे। 19हों अवतार रामचंद्र भगवान जो मर्यादा पुरुषोत्तम जो अवतार आहे। रामचंद्र जी मर्यादा पालण सां काम मरंदो ऐं ज़िंदगीअ में प्रेम ऐं आनंद ईंदो। 20हों अवतार श्री कृष्ण जो आहे, जेको 16 कला पूर्ण भगवान आहे। कृष्णस्तु भगवान स्वयं। रामचंद्र भगवान ॾींहं जो 12 बजे अवतार वठी असांखे मर्यादा सेखारे थो, त श्री कृष्ण राति जो 12 बजे अवतार वठी असांखे गृहस्थ आश्रम में पिणु स्त्री सां गॾु रही पिणु काम ते फतेह पाइण ऐं भगवान सां प्रेम करण लाइ सिख्या ॾिए थो। रामचंद्र राजमहल में अचे थो त भगवान श्री कृष्ण जेल में। हिकिड़े जे नाले जा अखर तमामु आसान राम, ॿिए जे नाले जा अखर तमामु ॻुझा ऐं मुश्किल आहिनि कृष्ण। श्री रामचंद्र जो चरित्र तमामु सरल ऐं इख़्तियार करण जहिड़ो, त श्री कृष्ण जी लीला तमामु ओखी, माण्हुनि जे इख़्तियार खां ॿाहिरि। श्री रामचंद्र जी मर्यादा ते हलो त पोइ अव्हां जे अंदरि श्री कृष्ण प्रगट थींदो। जिते रामचंद्र न आहे, उते कृष्ण बि नथो अचे। श्री रामचंद्र मर्यादा जो अवतार ऐं श्री कृष्ण भगवान प्रेम जो अवतार आहे। इहे ॿई अवतार पूरन अवतार आहिनि। ॿिया सभु अंश अवतार आहिनि।
भागवत महापुराण में भगवान जे पूरन अवतार श्री कृष्ण भगवान जी लीलाउनि जा गुणगान थियल आहिनि। लेकिन जेसिताईं भगवान जे अंश अवतारनि जी लीला जी कथा न थी कजे तेसिताईं श्री कृष्ण भगवान जी कथा ॿुधण जी क़ाबिलियत पैदा नथी थिए। काम, क्रोध, लोभ वग़ैरह जेसिताईं न था मरनि ऐं अंतःकरण पवित्र न थो थिए तेसिताईं रामचंद्र जी मर्यादा न थी अचे। मर्यादा खां सवाइ श्री कृष्ण प्रेम ऐं भक्ति बि न थी मिले ऐं भक्ति रूपी राधा खां सवाइ श्री कृष्ण जो दर्शन नथो थिए। हाणे अंश अवतार ऐं पूरन अवतार में भेद फ़र्क़ु छा आहे त अंश अवतार थोरे वक़्त लाइ थोरे कम जे ख़ातिर भगवान पंहिंजो स्वरूप ज़रूरत मुताबिक़ प्रकट करे थो। तंहिंखे अंश अवतार चइजे। पर जॾहिं भगवान खे पूरन शक्तिअ जो मुज़ाहिरो पेश करण जी ज़रूरत पवे तॾहिं पंहिंजी घणी शक्तिअ सां भगवान पाण खे प्रकट करे अलौकिक लीला करे ॾेखारे थो। श्री कृष्ण अवतार खां पोइ हरि बुद्ध ऐं कल्क अवतारनि जी कथा अचे थी। जमली 24 अवतार आहिनि। ब्रह्मांड पिणु भगवान जो अवतार आहे जंहिंमें 24 तत्व भरियल आहिनि। जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे भगवान जे अवतारनि जी कथा ॿुधी आनंद प्राप्त थियो हुजे त कृपया हिन कथा खे हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। जय सिया राम। राधे राधे।